शहदादकोट में अनाज मंडी के व्यापारी के अगवा करण की कोशिश नाकाम बनाई वई। शहरन पारां थाने अॻियां रंडकूं विझी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वयो। ए सेक्शन थाने जी हद ॻोठ वॾा सेलरा वासी अनाज जे व्यापारी मोहम्मद वारिस सेलरो ॻोठ खां मंडी अची रहियो हो त कंबराणी बाईपास वटां कार सवार हथियारबंदनि अगवा करण जी कोशिश कई। शहरन ऐं सेलरा बिरादरी जे माण्हुनि पीछो करे सासोली पैकेट वटि कार सवार हथियारबंदनि खे रोके व्यापारी के अगवा थियण खां बचाए थाने ते पहुचायो। शहरन ऐं सेलरा बिरादरी जे माण्हुनि डॉक्टर बरकत सेलरो अलादाद खुश्क ऐं ॿियनि जी अॻवानी में थाने अॻियां रंडकूं विझी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।